नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कंडियारो मां ख़बर ॾींदा हलूं त यूनियन ऑफ द जर्नलिस्ट जूं चूंडूं इलेक्शन कमेटी जी चेयरमैन राना शबीर मोहम्मद, मज़हर ख़ासकेली ऐं ज़ाहिद काइमखानी जी निगरानी में टाउन कमेटी कंडियारो में थी गुज़रियूं, जंहिंमें सदर वक़ार कुंदर, नायब सदर अवल मुमताज़ मल्ला, नायब सदर अब्दुल गफ़ूर मंगरियो, जनरल सेक्रेटरी अल्ताफ़ सोलंकी खे इत्तफ़ाक़ राय सां चूंडियो वियो, जॾहिं त एग्ज़ीक्यूटिव कमेटी में सलीम रज़ा मल्ला, शौकत कलोड़ो, अब्दुल वहीद चनो ऐं ज़हूर मेंबर तौर चूंडियो वियो। इन मौक़े ते NFU जे सदर राना शबीर मोहम्मद, ज़ाहिद काइमखानी ॿिनि ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान फेडरल यूनियन ऑफ द जर्नलिस्ट सहाफ़ियुनि जे हक़नि लाइ जदोजहद करे रही। ॾींहों ॾींहुं सहाफ़ियुनि सां ज़्यादतियुनि जो सिलसिलो वधी रहियो, जेको हाणे बंदि थियणु खपे। सहाफ़ियुनि जी तकलीफ़ खे पंहिंजी तकलीफ़ सम्झूं था। सहाफ़ी मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आहिनि। हू कलम ज़रिए मज़लूमनि जो आवाज़ आला ऐवान ताईं पहुचाइनि था। सच जी आवाज़ खे कॾहिं बि नथो दॿाए सघिजे। असां सहाफ़ी हक़ सच लिखंदा रहंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।